अस्सलाम दोस्तों जैसा ही वीडियो सुल्तानी वाह में पानी की खोट खिलाफ़ ॾेई शहर में थींदड़ शटरबंद हड़ताल एहतजाजी मुज़ाहरे ऐं धरणे ते ठाहे रहिया आहियूं। उम्मीद तव्हांखे असांजी अॻिन काविशुनि जा ही काविश पसंदि ईंदी। तव्हां अगरि असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त जल्द खां जल्द असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, लाइक कयो, घंटी जे बटन खे दॿाइण न विसारींदा। कमेंट्स बॉक्स में अची पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कजो। शहर के रेगुलेटर पे पुरानी सड़क के सुल्तानी वाह के सुल्तानी वाह के सुल्तानी वाह के हराई मोरी वारन के नई शहर के सुल्तानी वाह में पानी की हथरादू खोट खिलाफ़ ॾेई शहर में आबादगार एक्शन कमेटी के सॾ ते शटरबंद हड़ताल। लार्ड सिटी होटल खां समें माण्हुनि एहतजाजी रैली कढी शहीद फाज़ल राहू चौक ते धरणो हयो। मुज़ाहिरीन जो चवण हो त अॻे जियां हिन साल बि सुल्तानी वाह में पानी की खोट ख़त्म न थी सघी आहे। हिन साल बि पाणी आगाटे हुजण सबबि असां आगाटी पोखी करे चुका आहियूं, जेका हाणे पाणी न हुजण सबबि सुकी रही आहे। ख़ासि तौर ते सुल्तानी जे पूछड़ में सारिन जो आगाटो पोखियल फसल तबाह थी रहियो आहे, जंहिं लाइ हिननि खे पाणी जी शदीद ज़रूरत आहे, मगर इरीगेशन इंतज़ामिया उन तरफ़ ध्यानु न ॾेई रही आहे। हिकु त ही इलाइक़ो अॻेई 15-20 सालनि खां पाणी जी शदीद खोट जो शिकार रहियो आहे। अगरि हिन साल बि सुल्तानी वाह खे पंहिंजे घुर्बल मिक़दार वारो पाणी न मिलियो त हितां जा ज़मीनदार मुकमल तबाह थी वेंदा। जॾहिं त सुल्तानी वाह खां मथे फुलेली जे सिस्टम में पाणी वाफर मिक़दार में मौजूदु आहे, मगर हिकिड़ी साज़िश तहत सुल्तानी वाह जे ज़मीनदारनि खे तबाह करण लाइ सुल्तानी वाह में पाणी घटि छॾियो पियो वञे। सब का पहिरीं त पंहिंजो सुल्तानी वाह जेको 1400 क्यूसेक खणण जी गुंजाइश रखे थो, उनजो मोह कैपेसिटी एतिरी नथो रखे जो 1400 पाणी रिसीव करे ऐं टेल कराए सघे। उन लाइ असां सीडा चेयरमैन वज़ीर आबपाशी, डायरेक्टर सीडा ऐं समूरे वसवारनि खे इहा इल्तिजा ऐं अपील था कयूं त बराए करम असांजे सुल्तानी वाह जो मोह उन कैपेसिटी लाइ कयो वञे जो पंहिंजो घुर्बल पाणी खणी सघे, यानी कि 1400 क्यूसेक पाणी खणी सघे। तव्हां पाण अंदाज़ो लॻायो 1400 जी बजाए 400 क्यूसेक खणंदड़ वाह किथे तो टेल करे सघे, किथे तो आबादी करे सघे। उन खां पोइ असां इहो घुर कयूं था त असांजे वाह जो गेज मुकमिल कयो वञे। डायरेक्टर सीडा, चेयरमैन एरिया वाटर बोर्ड, सूबाई वज़ीर, डायरेक्टर साहब सभिनी खां गुज़ारिश था कयूं त सुल्तानी वाह ते जेके बि टुटल वाटर कोर्स आहिनि, जेके बि नाजाइज़ वाटर कोर्स आहिनि, उन्हनि खे मुकमिल ऐं फ़ौरन एमरजेंसी बेस ते बंदि कयो वञे त जीअं असांजो पाणी टेल करे सघे। जी राणी वधी पए ज़माने में माणियूं असीं का जन्नत फ़क़त सिंध तुंहिंजो जे पाणी वधी पए। सुल्तानी में पाणी जी खोट जा ज़िम्मेवार इरीगेशन जा ऑफिसर आहिनि, जिन्हनि पैसा वठी वाटर चोड़ाया आहिनि। उन खां पोइ असां गुज़ारिश कंदासीं सीडा चेयरमैन रईस कबूल मोहम्मद खान खटियाण साहब खे जेके टुटल वाटर कोर्स आहिनि उन्हनि खे ठारायो वञे, जेके इलीगल वाटर कोर्सिस आहिनि उन्हनि खे बंदि कयो वञे, ऐं जेको सुल्तानी जो मोह आहे उन मोह जी खाती कराई वञे। उन सां गॾोगॾु अक्रम वाह जा जेके कट्स आहिनि उहे कट्स बंदि कया वञनि जीअं असांखे पंहिंजो पूरो गेज मिले। नए मुझे असांजो बेसिकली जेको अॼु एहतजाज जो मक़सदु इहो आहे त असांखे कंहिंसां बि असांजी दुश्मनी कोन्हे। असीं जेको चेयरमैन सीडा जेको आहे उन खां ऐं डायरेक्टर सां इहो मुतालबो था करियूं असांखे जल्द खां जल्द जेतिरो जल्द थी सघे असांखे सुल्तानी जो नओं कट मुक़ररु करे ॾिनो वञे ऐं जेको सीज़न ख़तमु थियण खां पोइ असांखे खाटी कराए ॾिनी वञे त असांजो पाणी जेको फ्लो जेको आहे असांजो पाणी पूछड़ करे। अदरवाइज़ असांखे न त वॾी तकलीफ़ थींदी, हींअर जेको पाणी शॉर्टेज थी आहे इहा अॻियां हली वधंदी ऐं वॾो माण्हुनि जो नुक़सानु थींदो। तव्हांखे छा थो लॻे सिस्टम जे अंदरि ख़राबी आहे, पाणी मथां खां जेको उन जी शॉर्टेज आहे, या टेक्निकल तौर ते किथे गड़बड़ थी पई जंहिंजे करे जेको बैलेंस पाणी कोन? उहो बि आहे, उहो जेके वाटर कोर्सिस मथे जेके मुकमल ठहिया हुआ या पाइप्स निकिता उहे वरी कुझु थोरा घणा असांखे ख़बर पई आहे त वरी बि जेको आहे उहो वाटर कुझु टुटा आहिनि। बहरहाल उहो कमु थी सघे थो, पर असांजो जेको मेन इशू आहे उहो आहे त असांखे मोह ॾिनो वञे जल्द खां जल्द। जेसिताईं असांजो मोह पाणी 400 पियो हले, जेसिताईं असांखे 1100 पाणी पूरो न ईंदो तेसिताईं असांजो पुछड़ ताईं पाणी कोन पहुचे। मुसलसल सुल्तानी कैनाल ते 20 साल खां वठी खोट आहे। आरआई रेगुलेटर ते 20 साल खां वठी पाणी कोन थो पहुचे। उनजो सबबु इहो आहे त पहिरीं
लाइन चैनल खे जेको अलीपुर खां हिननि कट ॾिना आहिनि 2500 क्यूसिक पाणी उहो खणी थो वञे ऐं तंहिंखां पोइ जेके फिलिड कैनाल आहिनि उहे बि असांजो 5000 क्यूसिक पाणी खणी था वञनि। उन करे असांजे RI रेगुलेटर ते पाणी नथो पहुचे ऐं तंहिंखां पोइ सुल्तानी कैनाल ते जेके बि वाटर कोर्स आहिनि उहे टुटल आहिनि ऐं अनलीगल वाटर कोर्स बि वहनि पिया। उन अनलीगल वाटर कोर्सनि जा अॻे पाइप हुआ उहे हुननि हाणे पाइप कढी उन जॻह ते उन्हनि मांडूल ठाहे छॾिया आहिनि। हाणे हू चवंदा त असांजा इहे मांडूल जाइज़ आहिनि। इहो सॼो निज़ाम ख़राबु करण में इरिगेशन जो हथु आहे। जो मुंहुं ॿियो ठहियो वञे या ही पहिरीं अॻु मां जेको बिलावल मंज़ूरु कयो वियो हो त उहो ई जेकॾहिं उतां निकिरंदो त RI रेगुलेटर ते पाणी पुॼंदो, ॾेई वारनि खे पाणी मिलंदो। जे कॾहिं मुंहुं ॿियो न ठहियो त कॾहिं बि पाणी न पुॼंदो। इहे ई वीचारा माण्हू सूरनि में हूंदा। असां इहो ई था रईस कबूल ख़ान खटियाण खे चऊं, अर्ज़ु रखूं था त महिरबानी कई वञे त इहे बिलावल जेको मंज़ूरु थियो इहो वरी मंज़ूरु कराए। इहो उतां खां गुलाम शाह खां या किथां खां हुनजो नक्शो ॾिनो आहे उहो उतां खां हणाए। जेकॾहिं इरिगेशन वारा जेके दारोगा आहे या बेलदार आहे या एज जो साहब आहे इहो बिल्कुलु पैसा वठी जेके सही मोगा टोड़ाया आहिनि। टोटल जेके मोगा टोड़े हिन खां अॻे महीनो ॾेढ जेको पाणी हलियो आहे फुल फ्लेज सुठो पुछड़ियुनि में पाणी हलियो आहे। माण्हुनि आबादी पोखियुनि वीचारा कर्ज़ु खणी जेको सेठनि खां उन्हनि आबादी पोखियो। अॼु उन्हनि जा फ़सुल तबाह पिया थियनि। ऐं हींअर जेको हिन मौक़े ताईं जेके हाजी दारोगो मथे गुलाम शाह खां मथे जेको आहे सो बाक़ाइदे पैसा वठी टोटल जेके आहिनि वाटर इहे टोड़ाए छॾिया आहिनि। हींअर पाणी महीनो थियो आयो जिते फसल पोखियासीं, हाणे उहे फसल त सड़नि पिया पर ककर जेके हुआ उहे बि सड़नि पिया। पाणी सिर्फ़ु पीअण लाइ बि नथो पुॼे। पहिरीं त बहितरीनु पाणी फस्ट क्लास हलियो आहे। हीअ जॻह हींअर सूरत आहे असांखे सम्झ में नथी अचे। ज़रे वाह जा मोगा खुलनि था उहो बंदि था थियनि, वरियो नाजाइज़ मोगा खुलियो था वञनि। हाणे 10-20 साल खां वठी पुछड़ ते कोट रही आहे। हिन साल माशाअल्लाह शुरूआत में पाणी आयो, पुछड़नि जे माण्हुनि सां थी मिलियासीं, ॾाढा ख़ुशि थिया, बहितरीनु ख़ुशि थिया। पर हींअर कल्ह 4 ॾींहं वठी आयो RI खां मटियो आहे, मूं ॾिठो हड़तालूं लॻियूं पियूं आहिनि। इंतिहाई खोट आहे। हीअ असांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त छा मसइलो आहे। इन जे बावजूद में जेको असीं कुझु सम्झूं था त उहे वरी बि मुंहुं खुलिया आहिनि। उहो वरी बि जेको थो उनखे मोहन खे खोले छॾियो अथनि। हाणे वरी बि उहो ग़रीब माण्हू 20 साल खां जेके अॻे ॾुकायल आहे हिन साल उन्हनि आबादियूं करणु चालू कयूं, हू वरी बि वीचारा हाणे सुम्ही रहिया आहिनि। पहिरीं सबबु इहो त पहिरीं असां तां इहो आहे जो जीअं असांजो पाणी मुंड खां स्टार्ट थिए थो त उनखे यकदमि हिकिड़े क़िस्म जो बैंड अचे थो। उहो बैंड उन पाणी जी विस्कासिटी खे रोके थो, उन पाणी जे वहकिरे खे रोके थो। उन जे करे उहो वाह असांजो मुंहं ते सिल्ट करे थो। उन खां पोइ ॿियो जेको ऑप्शन आहे उहो इहो आहे त 50 RD ते असांजे मेन वाह खे जॾहिं लॉक थो कयो वञे त ज़ाहिर आहे पाणी जो वहकिरो पाणी हिकिड़ो कुदरती सिस्टम आहे। उन सिस्टम खे अगरि जेकॾहिं पाण अॻियां वञणु ॾींदासीं त मुंहं खां वठी हेल्थ पुछड़ ताईं उनमें सिल्ट न रहंदी। पर जे उनखे विच में तव्हां मुकमिल लॉक कंदो त उनजो वहकिरो जेको आहे उन जूं भेड़ूं किरंदियूं, उनमें सिल्ट थींदो। उहो हिकिड़ो टेक्निकल तरीक़ो आहे पाणी जे न पहुचण जो। असांजो वाह 158 RD ते मुश्तमिल आहे। 158 RD वारो वाह सिर्फ़ु 50 RD ते रुकिजे थो। उन मंझि जेके 108 RD पोयां मुतासिर रहनि थियूं। उनखां पोइ जॾहिं खुले थो त उहो ज़ाहिर ट्रेल न कंदो, छो जो मुंहुं वारो जेको सिल्ट आहे उन ते असरअंदाज़ थिए थो। पाकिस्तान हिकिड़ो ज़रई मुल्क आहे ऐं ज़राइत उनमें रीढ़ जे हॾी जी हैसियत रखे थी, मगर उन रीढ़ जे हॾी जी सलामती जे लाइ पाणी जो हुजणु ज़रूरी आहे। आबादगारनि जो वधीक चवणु हो त सुल्तानी वाह हितां जे ज़रई एराज़िन जे लाइ लाइफ लाइन जी हैसियत रखे थो, जंहिंखे कॾहिं किथे दर ॾेई त कॾहिं गैर क़ानूनी तौर ते धिका ठाहे त कॾहिं अकरम वाह खे इज़ाफ़ी कट ॾेई सुल्तानी वाह जो पाणी बंदि कयो वञे थो। हिननि जो इहो चवणु हो त अलीपुर रेगुलेटर वटां सुल्तानी वाह जो मुंहुं ग़लति डिज़ाइन कयल आहे, जेको पंहिंजो घुर्बल मिक़दार जेतिरो पाणी नथो वाहे सघे, जंहिं सबबु सुल्तानी वाह में पाणी जी शदीद खोट पैदा थिए थी। हिननि जो इहो चवणु हो त सुल्तानी वाह में पाणी खणण जी गुंजाइश 1400 क्यूसिक आहे, जॾहिं त हींअर सुल्तानी वाह में फ़क़ति 4 खां 500 क्यूसिक ताईं पाणी हली रहियो आहे, जेको हिननि सां सरासर नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म आहे। हिननि जी घुर आहे त सुल्तानी वाह ते समूरा मेंटेनेंस ऐं डिस्ट्रीब्यूशन जा मसइला हल करे सुल्तानी वाह खे पंहिंजो मुकमल पाणी फ़राहम कयो वञे। शाहनवाज़ अमल सां गॾु मुर्सा शाम, अवां जो आवाज़ ॾेई शहर।